नाज़रीन, अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया कयूं त शहीद जान मोहम्मद महर जो टिजो अॼु चक शहर में थींदो। टिजे जी तक़रीब में सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻवान शिरकत कंदा। हुकूमत तरफ़ां शहीद सहाफ़ी जे क़त्ल जी जाच लाइ 7 रुकनी ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम जोड़े छॾी। GIT में ISI, MI रेंजर्स जे मेजर सतह जा ऑफिसर शामिल हूंदा। नोटिफिकेशन भी जारी कया वियो। SSP सखर, IB ऐं FIA जा डिप्टी डायरेक्टर GIT में शामिल हूंदा। GIT 1 महीने में जांच मुकम्मल करे रिपोर्ट जमा कराईंदी। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के 13 अगस्त ते ऑफिस खां घर वेंदे फायरिंग करे शहीद कया वियो हो। नाज़रीन, अहम ख़बर खां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह पिया कयूं त शहीद जान मोहम्मद महर जो टिजो अॼु चक शहर में थींदो। टिजे जी तक़रीब में सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻवान शिरकत कंदा। हुकूमत तरफ़ां शहीद सहाफ़ी जे क़त्ल जी जाच लाइ 7 रुकनी ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम जोड़े छॾी। GIT में ISI, MI ऐं रेंजर्स जे मेजर सतह जा ऑफिसर शामिल हूंदा। SSP सखर, IB ऐं FIA जा डिप्टी डायरेक्टर GIT में शामिल हूंदा। GIT 1 महीने में जांच मुकम्मल करे रिपोर्ट जमा कराईंदी। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के 13 अगस्त ते ऑफिस खां घर वेंदे फायरिंग करे शहीद कया वियो हो।